नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे डेरकी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध दरिया ते ड्रेम अॾण वारे मामले ख़िलाफ़ यूथ एक्शन कमेटी जे अॻुवाण पारां डेरकी में एसटीपी अॻुवाण जाम अब्दुल फतेह, सरदार अयाज़ ख़ान शर ऐं ॿियनि शख़्सियतनि वटि पहुची सुभाणे वारी थींदड़ बुख हड़ताल में खेनि शिरकत जूं दावतूं ॾिनियूं। इन मौक़े ते यूथ एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो चयो आहे त सिंधी क़ौम खे सिंधु दरिया मथां डैम कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हर दौर में सिंधु ते डैम अॾण जो शोशो छॾियो वेंदो आहे, लेकिन सिंध जी आवाम सिंध ते डैम अॾण वारी साज़िश खे हर दफ़े मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी भले उन नुमाइंदा सिंधी हुजनि पर उहे असां सॼण कॾहिं बि न लाहिनि। हमेशह उनजो जेको बि क़दम रहियो आहे उहो सिंध दुश्मन रहियो आहे। तव्हां ॾिसो कोरोना हिन वबा जो एतिरो मसइलो हो, उन में बि कहिड़ी पीपल्स पार्टी लॉकडाउन करायो, उन में नाकाम विया। नियर बाय हॉस्पिटल्स ॾिसो, उन में हू नाकाम आहिनि। को बि राशन जो मसइलो थियो, उनजो अधु रुपया ॾिना विया, उन में करप्शन थी वई। त असां कीअं पीपल्स पार्टी खे पंहिंजो सॼण सम्झूं? भले हू कार्ड खेॾी सघनि था, सिंधी कार्ड, ऐं उन्हनि हमेशह खेॾियो आहे, पर सिंध सां हू सॼण बिल्कुलु बि न आहिनि। सिंधी माण्हुनि जा हू सॼण न आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।